जज़ाकल्ला ख़ैर। डॉक्टर साहब, सवाल आहे तरावी नमाज़ मुतालिक़ जेको बिलाल ख़ासख़ेली चांडिया नगर बदीन खां पुछियो आहे। पाण पुछनि था त छा तरावी नमाज़ जमात खां सवाइ अकेले घर में पढ़ी सघे थो? अदा तरावी नमाज़ हिकिड़े क़िस्म जी नफ़ली नमाज़ आहे। अफ़ज़ल आहे त जमात सां गॾु पए, छो त अल्लाह जे नबी जो फ़रमान आहे जंहिं माण्हू इमाम सां गॾु क़याम कयो रमज़ान जी रातियुनि में त उनखे उनजे लाइ पूरी राति जे क़याम जो अजर लिखियो वञे थो। पूरी राति जे क़याम जो अजर लिखियो वञे थो। जेकॾहिं को माण्हू इमाम सां गॾु क़याम करे थो, जेसि ताईं इमाम नमाज़ खां फ़ारिग़ थिए, हत्ता यनसरिफ़, जेसि ताईं फ़ारिग़ थिए, पूरी नमाज़ पढ़े। माना उन में फ़र्ज़ बि हुजनि, तरावी बि हुजे, आख़िर में माना त ईअं चइजे त वितर बि उन में शामिल आहिनि। पूरी नमाज़ जेकॾहिं इमाम सां गॾु पढ़े थो, जेसि ताईं इमाम फ़ारिग़ थिए, त उनजे लाइ पूरी राति जे क़याम जो अजर लिखियो वञे थो, सवाबु लिखियो वञे थो। पर जेकॾहिं को माण्हू घर जे अंदरि अकेले नमाज़ पढ़े, उनजो जवाज़ मौजूदु आहे, पढ़ी सघे थो, इहो अमल नाजाइज़ कोन्हे।